अस्सलामुअलैकुम नाज़रीन। सोप सीरियल पापनगर जे नई दड़ एपिसोड में अव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त शेरदिल बालाज ख़ान जे वार खां बची वेंदो, मतिलबु त ज़ख़्मी थींदो ऐं हुनजो पीउ हुनखे हॉस्पिटल खणाए वेंदो, मतिलबु त अॻिते हली शेरदिल बची वेंदो ऐं ठीक थी वेंदो ऐं अॻिते हली मतिलबु त बालाज ख़ान जो जीअण जंजाल कंदो शेरदिल ऐं अॻिते हली मल्हार बि तमामु जल्द हू जेल मां आज़ादु थींदो ऐं होॾां वरी मंठार बि रईस सिकंदर ख़ान खे मारण जे लाइ तयारु हर वक़्तु हूंदो, मतिलबु त कॾहिं बि हुनखे सुर ॾींदो त मंठार हुनखे मारण में डर ई कोन कंदो। ऐं अॻिते हली ड्रामे में बि इलाही ज़बरदस्त मज़ो हूंदो ऐं होॾां वरी मतिलबु त KTN TV ते ॿिया बि ड्रामा अचण वारा आहिनि ऐं सन TV ते बि तमामु ज़बरदस्त ड्रामा अचण वारा आहिनि, छो जो उहे ड्रामा 2026 में शुरू थींदा जनवरी खां। छो जो अव्हांखे त ख़बर आहे त सियारे में हर कोई ड्रामा ॾिसंदो आहे ऐं सावण में कोई बि ड्रामे खे ॾिसण जे लाइ तयारु न आहे, मतिलबु त गर्मियूं हद खां वधीक आहिनि ऐं अॻिते हली मतिलबु त उहे ड्रामा हिट वेंदा, मतिलबु त उन्हनि में हद खां वधीक मज़ो हूंदो। ऐं हिन ड्रामे में पापनगर ड्रामे में बि अॻिते हली हद खां वधीक मज़ो हूंदो, छो जो पापनगर ड्रामे खे 70 या 80 एपिसोड ते ख़तमु कयो वेंदो। मतिलबु त बालाज ख़ान मंठार बि बचंदो, बालाज ख़ान मरी वेंदो, शेरदिल बि बचंदो, मल्हार बि बचंदो, मतिलबु त मल्हार खे मोहबत हासिलु कोन थींदो, मतिलबु त हू बालाज ख़ान जे हथां ई मरंदो ऐं मतिलबु त राबेल बि बची वेंदी। मतिलबु त ड्रामे में इलाही ज़बरदस्त अॻिते हली मज़ो